हाफ़िज़ शहर मुंहिंजो महांगाई ख़िलाफ़ आहे। अरस थियो त महांगाई घुटियो मुल्क खे पयो पैसे जो ही काल। जी उस्ताद। महांगाई घुटियो मुल्क खे पयो पैसे जो ही काल, त ग़रीब जो गुज़ारो आ मिड़ई हाल फ़िलहाल, त सरमाएदार भी सटुनि ते न पिड़ते छॾनि पलाल, त हारीअ खे ही मण छो बचो था अहिड़ी चलन चाल। हिकु त अन्न वञे थो ओधर ते, ॿियो दोखो कनि दलाल, त पैसा हड़ई हित ॾींहं हा पर कोन्हे पुट कमाल। सुभाणे चेक वठिजांइ चिंजणी चए अहिड़ी नाहे ॻाल्हि, तो ॾिसां अंधेर अखियुनि सां छा ॿुधायां मिसाल। हाणे भलो करे भाल त लहन गम गुल हसन चए। साईं अञा भी अर्ज़ थियो त चङाई ते चिड़ी थो मिठा मोतबर, ॾटनि ते ॾिहाड़ी लुटाए छॾी घर, न पाछी बचाई पाण वटि न दला बचाई दर। जे हाणे इहो हूंदुई चकर त पोइ चङो न थींदुई चिंजणी चए। वाह साईं, वाह उस्ताद, वाह वाह जबरदस्त। आदा छड़ तू आकड़ कर तुरतों का तैयारी, न कयई का इबादत न कयई तो बाज़ारी। रिझाइज पंहिंजे रब खे त साईं करई सतारी, वक़्तु अथई वयो नाहे न वरी मिलंदई वारी। ॾिसी थो त ॾेहिजे थो मथां फिरे मारी, न छॾियो अथसि न छॾींदो ही चारई तरफ़ चौधारी। हक़ हिसाब ॾियणा पवंदई जेके कयई कम कहारी, उते तोबह तोबह ज़ारी घड़ी न हलंदई गुल हसन चए। हाफ़िज़ अञा भी अर्ज़ थियो तो रोज़ मारे मिसकीन थो हलाई ज़ालिम ज़मींदारी, खणी तिलाई दई खॾ में जाथे ऊंदह अंधूकारी। जंहिंखे दर न को दरी बंद चारई तरफ़ चौधारी, पवंदई डोर ॾाढे जी जेको बेहद अथई बारी। तिर न हिकु तरसंदुई न मिंट छॾींदुई मारी, ॾिसी थो त ॾेहिजे थो मथां फिरे मारी। न छॾियो अथसि न छॾींदो चारई तरफ़ चौधारी, उपो उते तोबह तोबह ज़ारी घड़ी न हलंदई गुल हसन चए।